हिंगोर जा ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान NA 203 जे उम्मीदवार पीर सैद फज़ल अली शाह जीलानी चयो आहे त 8 फरवरी ते मुल्क जो अवाम तीर ते ठपो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाब बणाईंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो ऐं PP हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। वफ़ाक़ ऐं सिंध में PP जी हुकूमत ठाहींदी। असांजो अवाम सां साथ रहियो आहे ऐं रहंदो। रसूलाबाद UC जे ॻोठ रिकराणी सहता में GTA जे अॻवान वॾेरो अज़ीज़ अहमद सहतो, वॾेरो न्याज़ अहमद सहतो, एडवोकेट शाहनवाज़ सहतो ऐं संदसि बिरादरीअ जे माण्हुनि पारां PP में शमूलियत अख़्तियार करण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे पीर सैयद फज़ल अली शाह गीलानी वधीक चयो त PP शहीदनि जी पार्टी आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुल्क जे ग़रीब अवाम जे ख़ातिर पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई छॾी। हुननि चयो त बरसात जे तबाहकारियुनि दौरान PP अवाम सां गॾु बीठी रही ऐं 8 फरवरी ते सिंध जो अवाम मुख़ालिफ़नि खे रद्द करे छॾींदो। असां अवाम जी ख़िदमत कई आहे, बाक़ी मुख़ालिफ़ सिर्फ़ तनक़ीद करण में पूरा आहिनि। तक़रीब दौरान UC रसूलाबाद जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि वॾेरो ग़ुलाम असगर थेबो, वॾेरो नूर मोहम्मद सहतो, उस्ताद अली गुल सहतो, मंज़ूर सोलंकी, बख़्शण खान नूह पोटो, आशिक़ खोखर, वज़ीर अहमद ग्रामाणी, असद अली थेबो, याकूब इस्माइल नूह पोटो GTA खे हमेशह लाइ अलविदा करे PP में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। तक़रीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवाननि ग़ुलाम अब्बास कुबर, गदा हुसैन सहतो, ज़मीर हुसैन शाहणी ऐं ॿियनि शिरकत कई।